ख़बर शामिल कंदासीं। हिंगोरजा मां हिंगोरजा शहर में मंशियात ऐं बदअमनीअ जी बाहि भड़की पई आहे। हिंगोरजा शहर जा मंशियात फरोश सईद अहमद कुरैशी, सुहेल अहमद कुरैशी, सुमेर अहमद कुरैशी, अली जान रशीद अहमद कुरैशी हिंगोरजा शहर में पंहिंजे घर में मवालिन खे आइस चर्स प्यारे नौजवाननि खे आदि बणाए सप्लाई करण लॻो। उन खां अलावा ॾोहारियुनि खे पनाह ॾियणु, हिंगोरजा मां मोटरसाइकिल सोलर प्लेटूं चोरी करण में मुलविस शहर वासियुनि केतिरा ई भेरा शिकायतूं कयूं आहिनि। एनसी ते पुलिस गिरफ़्तार कयो। उन खां अलावा मंशियात समेत गिरफ़्तार करे एफआईआर दाख़िल कई, पर अफ़सोस ॾियणु मंशियात फ़रोशनि खे ज़मानत ते आज़ादु कयो। वापसि अची करे मंशियात जो कमु तेज़ी सां जारी करे छॾियो। सुहेल अहमद कुरैशी शहर में सब्ज़ी जी दुकान ते, सईद अहमद कुरैशी, सुमेर अहमद कुरैशी, अली जान रशीद अहमद कुरैशी घर में मंशियात विकिरो करणु लॻा। मंशियात फ़रोशनि जो चवणु आहे त असां पुलिस मथां केस दाख़िल कयो आहे, असांखे को गिरफ़्तार नथो करे सघे। साफ़िन खे बि ख़बर हलण ते मौत मार धमकियूं ॾियणु लॻा आहिनि। असां एसएसपी खैरपुर एसएचओ हिंगोरजा खे मुतालबो था करियूं त इंक्वायरी कराए मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ मंशियात एक्ट जे कलमनि तहत केस दाख़िल कया वञनि, जीअं हिंगोरजा शहर मां मंशियात ते कंट्रोल करे नौजवान नसल खे नशे वारियूं शयुनि खां बचायो वञे, फुर्तियल गाॾी वापसि कराए सघजनि।